मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं सुन्नत मौक़िदा खे छॾण सां बंदो गुनाहगार थींदो? सुन्नत मौक़िदा उन सुन्नतुनि खे चइबो आहे फजर जूं 2 रकातूं सुन्नत, ज़ोर जूं 4 रकातूं ऐं पोयां 2 रकातूं, मगरिब जूं 2 रकातूं, इशा जूं 2 रकातूं। इन सुन्नत खे सुन्नत मौक़िदा चइबो आहे। उन जी तारीफ़ इहा आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत खे हमेशह पढ़ियो उनखे सुन्नत मौक़िदा चइबो आहे। इन जे अंदरि तमामु उलमा जा कौल आहिनि। बाज़ उलमा चयो त सुन्नत मौक़िदा खे छॾण सां बंदो गुनाहगार थींदो। बाज़ उलमा फरमाए सुन्नत मौक़िदा खे छॾण जे करे क़यामत जे ॾींहुं इहो बंदो सिफ़ारिश जो मुस्तहिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो घटि थींदो। बिना कंहिं उज़ुर जे सुन्नत मौक़िदा खे छॾणु तमामु उलमा फरमाए त हे ग़लति अमल आहे, ईअं करणु न खपे। सुन्नत मौक़िदा कीअं? मसलन तौरु फजर जे असां टाइम आयासीं त इन खां बाद फजर जूं 2 रकातूं सुन्नत आहिनि न, इहे सुन्नत मौक़िदा आहिनि। अगरि कोई कमु थी पियो बंदो फ़र्ज़ु पढ़ी करे निकिरी वियो त कोई मसइलो न आहे। ज़रूरी किथे मीटिंग में पहुचणो आहे, ज़रूरी किथे कम ते पहुचणो आहे, उनजे करे जेकर उनजे अंदरि ताख़ीर थी वियो उनखे छॾे न त पोइ कोई जो कोई एतिरो मसइलो न आहे। बाक़ी तव्हांखे अलाह ताला टाइम ॾिनो, वुसअत ॾिनी, इन खां बाद में जेकर सुन्नत मौक़िदा खे बंदो छॾींदो, बाज़ उलमा फरमाए त इहो बंदो गुनाहगार थींदो। ऐं बाज़ फरमाए त क़यामत जे ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़ारिश जो मुस्तहिक़ जेको इहो बंदो घटि थींदो। त तमामु साथी सुन्नत मौक़िदा खे मज़बूत पकड़नि, उनखे छॾण जी कोशिशि न कनि।